कंडियारो भरिसां 45 वरियनि जे नौजवान जो गोलियूं लॻल लाश संदसि कार मां हथ आयो आहे। खानवाहण थाणे जे हद गुल माइनर रिंद मोरी वटि ॻोठ हमज़ो ख़ान डहर वासी 45 वरियनि जे नौजवान मुलाज़िम हुसैन पुट गुलाम क़ादिर डहर जो गोलियूं लॻल लाश संदसि कार मां हथ आयो आहे। इतलाबाद हद जी पुलिस ऐं मक़तूल नौजवान जे वारसनि लाश खणाए कंडियारो इस्पताल आंदो, जिते क़ानूनी कार्रवाई बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो। जंहिंखां पोइ संदसि वारसनि मक़तूल नौजवान जो लाश क़ौमी शाहराह ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड खे ट्रैफिक लाइ बंदि करे छॾियो, जंहिंजे करे क़ौमी शाहराह ते गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। इन मौक़े ते मक़तूल नौजवान जे भाउ रोशन अली डहर ऐं ॿिनि एहतिजाज कंदे चयो त संगावती मामले तां ख़ुश्क बिरादरी जे माण्हुनि सां तकरार हलंदड़ आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त कंबर अली ख़ुश्क वारनि संदनि नौजवान खे मथे ऐं पेट में गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। ॿिए पासे SHO खानवाहण राब्तो करण ते काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त मक़तूल नौजवान जे लाश जी पोस्टमार्टम करण बाद वाक़िए जी जांच शुरू कई वई आहे। जल्द क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अदालत आॾो पेश कयो वेंदो। अदनान जोखियो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कंडियारो।